गवर्नर भुरायो रजब जो महीनो 60 हिजरिया गवर्नर भुरायो वलीद लालो मरवान खे मोकली वनी इमाम हुसैन खे हेडे वठिया इमाम बाकाया छा सही हजरत अमीर मुआविया दुनिया ता हलियो वियो अवा हाणे यजीद जी बेयत कयो यजीद खे वोट ॾियो आ फरमायो तू छा थो चवी मां लिखी वोट ॾियां ॿुधो लिखी वोट ॾियां या माण्हू जे साम्हूं असल लफ़्ज़ इहे आहे सही फरमा तू छा थो चवे मां लिखी वोट ॾियां या माण्हू जे साम्हूं जैसे माण्हू जे साम्हूं त वधीक पर मरवान कन में चयोसि वलीद गवर्नर खे त सही हे इमाम हुसैन माण्हू जे मुंहं ते तूं ऐलान कंदे माण्हू सभु इमाम पाक जी पार्टी थी वेंदा ते करे अॼु गवर्नर हाउस में वेठो आहे हिन खे हेॾे होॾे वञण न ॾिजां पाण पंहिंजा साथी वठी करे दरवाज़े जे गवर्नर हाउस जे ॿाहिरां बीहारिया मरवान जो चयो बेत तोखे करणी पवंदी वोट ॾियणो पवंदी साईं फरमायो कमीरा कैसा पियो ॻाल्हाए यजीद पलीता मां पाक आहियां यजीद शराबी आहे मां नमाज़ी आहियां यजीद बेदीना मां दीनदार आहियां यजीद जाहिल आहे मां आलिम आहियां यजीद जा हथ कुतनि जे रिक्शनि में है मुंहिंजा हथ अल्लाह जे क़ुरान में है मां यजीद जी बेअद कोन कंदुमि यजीद खे वोट कोन ॾींदुमि अंदर गवर्नर हाउस में जो गोड़ थियो माण्हू अंदरा हजरत अब्बास अलमबरदार जेके अलमबरदार चवंदा आहिनि धिको ॾेई दरवाज़े खे अंदर आयो वेठो हुसैन अकेलो न आहे हुसैन जो माफा अब्बास आया पहिरियां मुंहिंजी जान ॾींदी पोइ इमाम पाक जे तरफ़ वधिजो तो हिकिड़ो सिर हबीब खे हीदे लॻ मरा हुजनि सिर खड़ा वारिया वारिया मरवान खे हज़रत अब्बास बुराई कमीना कैसा पे बुराई निहार हे मदीने जे साईं जे कुलन जो सार हे आका जो तकदार हुसैन हिन जे वेझो न अचिजो असीं पंहिंजूं जानूं ॾेई छॾींदासीं पाण फरमायो अब्बास अता पीर सब्र करिया अय्युहल लज़ीना आमनू इस्तईनु बिस्सब्र वस्सलात इन्नल्लाह मअस साबिरीन हिन जो ना रिपीट बंद कर आवाज साफ ॾीस त जमात खे साफ आवाज अचे ईमान वारो सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो अल्लाह ताला सब्र वारनि सां कदा गवर्नर पे जेकला भला नाराज़ थी पिया आहियो पैसा ॾियो माल ॾियो गवर्नरी ॾियो हुकूमतूं ॾियो आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी हाँ राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी फरमायो हाणे तू ॻाल्हायो हाणे मां ॻाल्हायां छा मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी बार फरमायो मां बेत को कदिस अल बेत के बनु हाशिम बारो के छो ता तैयारी कयो असी हर मदीने में खून ही बेहयावा हे मुर्दो कोन हिन में शर्म कोने हिन के हया न ऐ मरवान जेड़ा कमीरा हिन सा गॾु वेठा मां हिते कोन रहंदुसि पाण हलो था मके पंहिंजे नाने जे मज़ार ते आयो हाय मदीने में अॼु शाहपुर वारा चवनि मदीनो मदीनो मोरे वारा चवनि मदीनो मदीनो पैसा भरीन 2.5 लख 3 लख भरे बाबा मदीने वञो उन मदीने में जे मदीने में सरकार हज़रत हुसैन खे पंहिंजे कुलनि ते पालियो आहे के पियो मुंहिंजा लाला हाणे मां मदीने खे छॾे थो वञा ताल्लुक आहे राबितो आहे नबी हयात आहे साईं फरमाईंदा हुसैन मुंहिंजी दुआ तो मदीने तो हुसैन सां गॾु आहे घबराइजन मैदान ते अॼण तुंहिंजो कमु आहे मर्तबा ॼण अल्लाह जी ज़ात जो कमु आहे
हमें तो इजाजत तजी अम्मा की मज़ार दी इजाजत वठी पाण आया सुबह मक्के शरीफ में मक्के में जो पोता मक्के वाला जज माशाअल्लाह बिस्मिल्लाह सोना तुझा दीदार था कयूं नमाज तुझे पोयां था पढ़ूं असां जी त खुशकिस्मती आ पर हाणे ॿुधजो मां पंहिंजे किताबनि मां न खुद शियन जी किताब लिखियो आ इमाम पाक के घुराइण वारा शिया जैसे असी तहां जा गुलाम हूं असी तहां जा नौकर हूं असी तहां जा खादिम हूं असी तहां जे दर्जा खुदा हूं अनी अचो असी तहां जी गुलामी ॾींदासीं हर हिक ख़त जे अंदर ई लिखियल आहे त मिन शियत अली इब्न अबी तालिब अली जे शियन जे तरफां ई ख़त पर शिया बि सदना आहिनि पाण ऐं वरी अहल बैतन खे शहीद करण बि पाण त वरी पिटनि बि पाण भली बि पिटनि घुराइण वारा बि तई पाण हुयूं तव्हांजी किताबनि में लिखियल आहे शक हुजे त मां साबित करे तव्हांजा किताब ॾेखारींदुसि तव्हांजी किताबनि में लिखियल आहे त इमाम पाक खे घुरायो कयो असां त इमाम जा नौकर घुरायो पाण इमाम पाक ॾे ख़त पिया लिखनि बेटा हिसाब छा पियो चवे पिटाईअ बि चयो त छा चयूं फरमाए तो कुफर कागज लिखियो विची विच अल्लाह छा चयूं असी ताबियत जा तो असा जो शाह एक रहे दे आओ तख्त ताबियत जी हाणे हिकड़ा हींअर माण्हू निकिता जन बाबा इमाम हुसैन के केड़ी जरूरत हुई इमाम हुसैन के केड़ो लाचार हो मां चो तू बेहया है सफा हया नथो चई इमाम हुसैन के लाचार हो त नबी जी शरीयत ता सादा जो शाबर वारो इमाम हुसैन के लाचार हो त कुरान जो इमाम हुसैन के लाचार हो त अल्लाह जी फरमान जो ऐ खुद किताबन सराहत लिखो हजरत इमाम हुसैन नबी आखिरी की रात दरवाजे पे छक छक थी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम के रही किबला कुफे खायो है पाण खत जो खोलियो उन खत में अल्लाह जा वास्ता हुसैन नहीं दे क़यामत जे दिहाड़े तो जिन्ना ने नबी के ताह दीदासी असा जे चवण ते हुसैन आयो यजीद जेड़ो पाती हुकमरान असा जे मथा आयो साईं फरमायो ठीक आ अला मां सोचिया तो वडा वडा सहाबी हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मोहम्मद बिन हनफिया जिन सा पाण सलाह कयो अला छा था चो कि वन्या या न वन्या तो से किबला न वञजो कूफे वारा पे हया अवाजी बाबी हजरत अली के बशरीफ कयो इमाम हसन के बखंजर है अवा न वञजो अवाजे वजर जी का जरूरत है मां फरमायो अला खुदा जा वास्ता दिनतर से फरमायो वराजे खुदा जो वास्तो है अवा पंहिंजे सूट हजरत इमाम मुस्लिम के मोकिलियो वाक़ियो चो तो ॿुधायो असांजा माण्हू क़िस्मत हिकिड़ा वाक़ियो ॿुधंदा आहिनि पोइ मुंहिंजे वाद साहिब हिकिड़े वाक़ियो बयानु कयो थी साईं ॻाल्हि त साॻी ॿुधाए साईं जो मां करबला त साॻी आहे मट त कान्हे हा बाक़ी तव्हांखे शौक़ु आहे त ॿी करबला त पोइ हिमत कयो यज़ीद बि खणा हल शहीद थियो त असीं ॿी करबला ॿुधायूं आहे त हिकिड़ी करबला दवा ई ॿुधायो इमाम अली मकाम पर मां कोठो वञी इमाम मुस्लिम खे तैयार कयो हजरत इमाम मुस्लिम तैयार थियो सुंदर बच्चा चढ़ पिया बाबा असां खे भी मोकल ॾियो असीं बि हलूं इमाम मुस्लिम पियो चवे खणी वञी तैयार करीन रोंदा नढड़ा तुझे महबूब जे बाग जा गुल हिननि खे कुझु न चयो वठी वञ बची आयो पहिरीं ॾींहं में तकरीबन रिवायत मुख्तलिफ कन में आई 12,000 मानू कन में आई 17,000 मानू कन में आई 40,000 मानू हथ दे हथ के जो हुसैन जासी गुलाम हुसैन साजो इमाम 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 40,000 मानू जो इमाम मुस्लिम जो दिखो
माशाअल्लाह ए तवना आशिकन खत लिखे हुसैन वाके तुझा दीवाना है वाके तुझा परवाना है वाके तुझा मस्ताना है वाके आशिका है हजरत इमाम मुस्लिम जो खतर मालूम कयो यजीद के खबर पे कूफे जा माऊ फिरी जा हटी जा गवर्नर मटायो नोमान बिन बशीर गवर्नर हुयो उनके हटाए इतनी ज़ियाद के अंदर आरीन पिया पर कूफे के शहर में हुसैन 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 लगी पिया केर अचन पियो हजरत इमाम मुस्लिम जो इमाम हुसैन जो रूप बनाए इब्ने ज़ियाद पटको इमाम हुसैन वा गुरबतो अंदाज इमाम हुसैन वारा गया जुब्बा इमाम हुसैन वारा करे ठकी करे अंदर जो आयो मारो समझो बाबा हुसैन करीम जीवियो हुसैन जीवियो हुसैन जीवियो हजरत इमाम मुस्लिम जो मुझे महबूब जो शहजादो अली की औलाद लिखी का नहीं दिया इन जो मौलवी अल्लाह ये जो छिकेला थईस जिसे इमाम हुसैन कोने को इब्ने ज़ियाद पलीद आए गवर्नर हाउस में जो पहुंची अंदर गवर्नर हाउस में गई आ डर के जी जे चौथा ता के माल जा त माल दी दोसा पैसा जा त पैसा दी दोसा जे नमड़ ता जे जिस्म के कटे छड़ी मारे छड़ी बेटा फरमा तो फिरया पसी भीड़ फरमाए तो फिरया पसी भीड़ करे लकीर न जखियो दुनिया कर दिल विन्याए विलातिया इमाम हुसैन जी 40,000 मरण बेत कई दाबी मिल रखा पो सब छड़े गया इमाम मुस्लिम कूफे जे बाजारों में अकेलो अकेलो पियो घुमे दरवाजा बंद करे छड़ियो केर दरवाजे खोलन के तैयार ना है पर हलदे तलवार हथ में आ एकड़े घर जे बाहर लग्या उन घर जे बाहर एकड़ी पोड़ी औरत वेठी आ उन जी नजर साईं ते पई मां फरमायो ओ पोड़ी अज सजो डी कूफे जे बाजार में हलियो आया पानी जो एकड़ो ठुक प्यार क़यामत में नानी मोहम्मद का हौजे को सर प्यारी दुआ सुभान अल्लाह पोड़ी जो सिकला ता केरो फरमाया इमाम मुस्लिम है इमाम हुसैन जो सोट है बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह अचो माता जी नौकर है पंहिंजे पुट जे इंतजार में वेठी आहियां पुट बेहया पलीत लालची पैसन जे लालच में जी करे इमाम मुस्लिम जे पाक जिस्म मुबारक के शहादत मिलराई शहादत माण्यो संदन बच्चा जे के काजी सुरेह जे घर में आ कोई नडड़ा काजी साहब बच्चन सा प्यार पियो करे बाबा नानक निकरी वञो बचड़ा जो निंदा गिरफ्तार थी विया मशहूर नाले हिकड़े पुलिस ऑफिसर जे हथ में आया पुलिस वाले के इब्ने ज़ियाद जो इन बिनी बच्चन के घर में जेल में अंदर रखो मां यजीद का पूछा छा तो आर्डर कढे या जे तो जेरा बच्चा मोकलियो या जे तो इनन जे मुठन के मोकलियो जी चवंदो तीअं मां कंदुस आहे त पुलिस वारो अदब वारो हया वारो शर्म वारो रात जो टाइम उन बिनी बच्चन जे कदमन ते हथ थो रखे ओ सोना बचड़ो आ तैयारी कयो बादशाह जे शहर में मुझो भावा ओला भासा बनी मिलो ये मुझी मुट्ठी बखड़ी वजो मता हूं ता के न मने या निशानी खड़ी दी दो ता के मनी दो आसे वजो था दई बार न हलंदे रात जो टाइम रस्ते का भुलजी जो व्या एकड़ी जगह ते आराम फरमा था सुबह जो टाइम एकड़ी पर्दे तार औरत जो पानी भरण कुआ खाजे यारे त माशाअल्लाह सिजत ओ पर था प्योबरे ए ओला का अनवार नूर छाजर तारन के जो मथे खड़े यारे त मदीने जे मीर जा शहजादा हजरत इमाम मुस्लिम जाफर जिंदा आराम फरमाए अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम किल्ला हम के रहे पर सजन क्या नशा अरे केरा शार पे जे जब वो बोले हम है टुकड़े
हजरत मुस्लिम के सीने के यतीमों बेकसों तन्हा मुसाफिर है मदीने के। बिस्मिल्लाह किबला तहां जे पेरन मुबारक में कंडा लगी विया मां कंडड़ा कढा भला कंडड़ा कढा खिदमत कयां हलो असा जी घर हलो असा जे घर में तो जी खिदमत कयूं घर वची आई माल केड़ी कर जी अदीबा अहल बैत जी गुलाम मां तवा के सच्ची बुधाया शाहपुर वारो अल्लामा सनाउल्लाह पानीपती तफसीर मज़हरी में लिखवा त कई एड़ा बुजुर्ग आ जेके मेहनत कोन कयो एतरी नमाज़ कोन पढ़ियो पर उन्हनि अहल बैतन जो अदब कयो अहल बैतन जी इज्जत कई इज्जत करने जे करे खुदा उन्हनि खे विलायत जो मकाम अता फरमायो। माई पे जे किबला मां तां जी गुलाम तां जी खिदमत कया तां जी गुलामी दिया ठीक है आज जो टाइम और जो फर्जंद मुर्श जे को सजी रात थकजी टुटजी आयो माई के पूछे के दे वियो जे इमाम मुस्लिम जे बच्चन के गोलण वियोस इमाम मुस्लिम जे पुत्र के गोलियो छाला थो गोली छा मिलंदी जे तो पैसा मिलंदा माल मिलंदो चेची शर्म कर हे मदीने जे मीर जे बाग जा गुल हे मदीने जे मीर जे बाग जा गुल तारीख में रिवायत मुख्तलिफ है मुझे महबूब जाती वनो रात जो टाइम ओ मुशस मीरयो आधी रात एकड़े बाप जे बे भा के उठारियो आ उठारे करे जे थोता उठी हाने असा के हलण जो टाइम थी वियो आ अदा काडे थालो अदा जन्नत दे नाने मोहम्मद दे थालो छाप चई ये तो हीर ख्वाब में बाबे मुस्लिम के दिठुन नाना मदीने जा साहिब बिचार पार फरमाया मुस्लिम भारत आयो पर पंजे बच्चन के कोन बची आए नाने के पियो बाबा साईं ओ सोना हबीब मां बची वियो आया मुझा बचड़ा बचण वारा लखन में लुकल इन जो आवाज बुधो अंदर आयो माई के सोचे दरवाजो खोल दरवाजे के जो खोल रही नजर मोहम्मद करीम जे शहजादन ते पिया बेहयावा शर्म खारिया खालिया अच्छा मुबारक अच्छा के वची करे मच्छर में अजे महबूब जी शहजादन के तकलीफ थोड़े और बिनी जी अखिल में लुक जीवा रोई था चनो साल हाथ सही के धक छोड़े असा के धकण दे खबर थई तकलीफ के थी तकलीफ बे के न मदीने जे साईं के रोजे मुबारक में थी अरे जे हबीब के उम्मत जो कंडो पे बर्दाश्त न थी दुआ और हबीब का जे बच्चन जो तकलीफ कथा बर्दाश्त थी उम्मत जो कंडो जो को ऐ सच्ची हकीकत दर केतरो उम्मती गुनाहगार हो जे उम्मत के कंडो लगंदो मदीने वाले साईं तकलीफ थी सुभान अल्लाह आखिरी क़यामत शाहपुर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया ता जा संदुल चप्प मुबारक चुरन पिया अदा चप्प चुरंदा हन जेरे जाए मोल जा जेरे जा चप्प चुरंदा हन मालूम जो त मदीने जा साईं जिंदा है चप्प चुरन पिया साहबी के कंदुल नो त संदुल चप्प मुबारक मा आवाज पियो चे मोजा मौला मुझे उम्मत जीतो के पारता मुझे उम्मत जीतो के पारता मुझे उम्मत जीतो के पारता अजे उन हबीब के शहजादन के तकलीफ पे मिले ये जालिम परे थी पीर खबर न पई तसी मोहम्मद मुस्तफा जे बाग जा बुल्ला जब क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में अरे दो फूल तो रहने दे मोहम्मद के चमन में ये नहीं कि बच्चे तो घरवाली चुप परेजी छत नबी से बच्चन कि तू मेरी मौत पर थी मुझे समझिए जी तलवार खड़ी घरवाली की जो घरवाली बनी
बानी जो अरे जी तू नबी से जे बच्चन के तुझे तलवार के ये तो पैसों ए लोग पैसों को जे में हया न रहे ए लोग पैसों को जे में शर्म न रहे ए लोग पैसों को जे में गैरत न रहे परे जी मां परे गुण थी जैसे तलवार खड़ी बाकी के ही पुत्र पियो जे बाबा शर्म कर मदीने जे भी जे बच्चन के बचो पियो वनी माई के मारी बानी के मारी पुत्र के तुझे तुम परे थी तो के न मारा तलवार उड़ी पैसे के लालच में उन बिनी शहजादा के शहीद हो करे ये तो बुधायो पर के शहीद के एकड़ो पियो ज्यादा फलाने के मान लोया बड़े के सी कोल सगल बड़ो पियो जे बड़े के शहीद कर माहन के सी कोल सगल राबिनी फैसलो करो आखिर तू जो जिंदा है सजदे में वजन असा जो कमाए तलवार के हले तू जो कमा तो जो भी कम थी दो असा जो कम थी दो ओसा यजीद राजी थी दो असा सा मदीने जो मीर राजी थी दो इमाम साईं निकरी आए रस्ते में मान दियो कमला आवाज सोत्र इमाम मुस्लिम के शहीद पे पासो जी मैंने छा गयो इमाम मुस्लिम जा भार प्याजो कमला मोटरू कोने को हटरू कोने को असा जो भा अकेलो सफर जे मैदान में शहीद थी हुआ संदर बच्चा शहीद थी विया असी मोटदासी कोन मैदान ते हलंदासी आफमदा जी मलिया मां बता सा कदाया और आया करबला चे मैदान में जो तशरीफ मची आया अगे हुर हजार मानू मची बीठो ये तो कबला अवाम जो मा खातम आया हम आंखें कुछ न जवतस पर हत्ते दवा के वजन जी इजाजत करेगा मेहरबानी फरमाए तली दे ही रहो और राजी आयो आया कूफे बार पान फुरायो हुआ हजरत बिदाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी पियो करे मैं तो करबला जी पिड़ में खीमा खोड़ियाऊ झेलो यजीद नसामो चुंबी जोड़ियाऊ मोहन मोड़ियाऊ रसीता करार जो हटनो नाय मुनो नाय टिकनो नाय बुस्तुल को हुसैन नो इमाम हुसैन दिलेरा जाओ इमाम हुसैन दिलेरा अत खड़ी जो इमाम हुसैन दिलेरा असा जो इमाम हुसैन ते सलाम ओ सुना तो ते सलाम एकड़ी सिंधी शायर पियो हजरत इब्राहिम जी कुर्बानी भी हुई पर इब्राहिम के पुत्र पियो जे बाबा मुखे कोई दख ते पटियो मत जाई पर बाबा हुसैन तुझा बचड़ा तुझे सामू पिया शहीद शायर पियो जे अखियूं बधी पे सर के कुठो हो खलील पर पहजे बचन जा खून अखिन सा डिठा हुसैन जरमाल के लुटाईंदा हाथ में हजारा राहे खुदा में दई वयो बचड़ा ऐसरा हुसैन अलाने ये मुझी तकरीर ता भला भरे छजो वो भरे भला बुद्ध जो छाजे ना बुद्ध जो उन्नति ना बुद्ध जो त किथे भी इंसान आया मुख खदा थी सके थी किथे भी मुझे तकरीर में का अहल बैत जी गुस्ताखी थी हुजे तो मुखे बुधाए जो ता हे ते तकरीर जरे घट कलाक थी हो ता बुधी किथे अहल बैत जी गुस्ताखी थी या शान हलियो गालायो शान हलियो हाने मां हिकड़ो मिसाल दी है ता के समझाए न जेला तकरीर जो ही मकसद मां के समझाए मिसाल केड़ो मां चवंदो है त बाबा के जे न्याणी साहब मसलो थी छापरो में थी असा जी गोठ थी असा जो इलाइको आई सभई सी पाण में असा पाण में पर के जे न्याणी साहब मसलो पेश अचे वरी उन जो दोस्त वरी मोरी वनी चवे मोरी वनी चवे अदा खबर थई शाहपुर में फलाने जी न्याणी सही थी मिसाल तो अल्लाह रहम करे तो जो को होडे मोरे वारो हुंदो हिते इंदो त छा चवंदुसि अरे शर्म कोन आई तू मुझो दोस्त तू मुझो खैर खां तू मुझो
यो तू मुझो यार तो सदाई तू वनी मोरे में मुझे न्याणी ला पे चमी तू काफी अहमद में मुझे न्याणी ला पे चमी तू शाहपुर में मुझे न्याणी ला पे चमी माता खा तो पुछा शाहपुर वारो सच्ची बुधाए जो बीबी ज़ैनब साइड के जी न्याणिया अम्मा सकीना के जी न्याणिया अम्मा सोहरा के जी न्याणिया असा अदब वारी जमात हूं हां वाके जुल्म छोआ पर तावा रसूल जो चौकम ते लाउडरी ते चौथा तो बीबी ज़ैनब जा कपड़ा फाटी जा बीबी सुकैना साही जो अरे यो अदब ना है अदब ओवा जेको अहले सुन्नत व जमात जे गुलाम जे वाता बने या कुरान जो मौली हुदू या मोहम्मद जे हदीस जो छोलियो सुभान अल्लाह आए ना है अजमत एकरी शाहपुर वाला ता बुधायो यो अदब अहल बैत जो अदब सर नहीं न्याणन जे नाले चौकन ते लाउ घणी चवी त न्याणन साईं थू शर्म तोखे कुझो जे के जू न्याणियूं हन न्याणियूं निहार उन खातून ने जन्नत जू हन जेका पर्देदार न्याणी बार कंदी हुई अली के चंदी हुई अली बाबा जे घर थी वञा मुझे पेरन जे निशानन के ठाए चचा मुते त के जी नजर न पई आ पर मुझे पेरन जे निशान ते के नजर न पई मां गलत हो जाता कि हक्का नहीं बस गया था मुखा पुछू मां कुछ कोन चवंदो साव जवाब दी तो साव छो त टे हो जे के इल्म न हुजे अल्हम्दुलिल्लाह ता के जवाब देण जेरा मां तैयार आया मां ता का छा पुछो के जी न्याणी सा मसरो जे हे वरी जे उनके शोशो बनाए पेश कर असा जो न जुल्म वाके छोआ पर अदब त काशे या अदब त हुतो वन तो के आया बुझो जे तू बता बड़ा लाउड हयो तू चौकन दे चवे त नबी करीम जे न्याणी सा ही छो असी चऊं था तो मोहम्मद जे बच्चन जे पाक इज्जत जे करे कुर्बान करण ला तैयार है डाढे ना रो नबी करीम जो न्याणियों पर्देदार इमाम हुसैन करबला जे मैदान में आया संगल जिस्म के बच्चन के तकलीफों मिलियों पर लड़न सब्र दाहन सब्र चीखुन सब्र लड़ियुन सब्र का तकलीफ है मुसीबत जो इजहार कुल कयो मुझे महबूब जा दीवानो दई जे दी इमाम आली मकाम करबला जे मैदान में तशरीफ अची आया तकरीर त्यागन के जो किबला छाजे ला तकरीर था कयो जालिम कोन मुरंबा आवाज हया कोन कंदा पाण फरमायो इन जालिमन में एकड़ो आदिल इन बेहयान में एकड़ो हयादार इन बेशर्म में एकड़ो शर्म वारो इन बेदीनन में एकड़ो दीनदार इन यजीदन में एकड़ो हुसैनिया इन जालिमन में एकड़ो आशिका तहां चुप करे वेही रहो पर बेदने करबला दे आया करबला जे मैदान दे जी करे ऐलान कयो ऐलान क्या कर ओ सुनारो मुखे सुनारो मां ओ हुसैन आया ये को मदीने जे गंदन में सरकार जे पाक जुल्फर के बची कुले सवारी कई हुई मां हुसैन अली जो औलाद आया मां हुसैन फातिमा ज़हरा जो पुत्र आया मैदान करबला दे सबनी कंध झुकाया हजरत पिता साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी पियो करे फरमाया तो हुर अलिया यो माजी मर्दानू आया आशिक आग जो पतंग परवानू चल राजी थे रसूल रब जो नबी तो नानू ही सिर सामानू माता घोट मचाऊं गोरियो कमालो कर मां खातम मां बानो मां हाजिर छाख भी फरमाए हुर्र तो सा जो मेहमान आई तुझी खिदमत कयो तोखे पानी प्यारियो पर करबला जे मैदान में सी पाण मुसाफिर आयो किबला माफी मिले इजाजत जो तुम मैदान ते वञा शहादत मारी एकड़ो नौजवान वहब बिन अब्दुल्लाह कल्बी नालुआ ताजी शादी थिया शाफर वारो मां जी जलाई बात अज मदीने जे मील जे बचड़े दे इम्तिहान
जवाना हल मैदान ते ये तो अम्मा तो जो हुक्म अखते आ ये दी हल द हक कान बख्शी दी साए अम्मा हुक्म अखते आ पर मुजी नौजवान घरवारिया भला उन खां त मोकल वठा माई के तो चवे हाणे शादी थी आ इजाजत दे त करबला जे मैदान में मोहम्मद जे शहजादे ता जे जान जो नजरानो दिया माई रोई थी जे हुसैन तू वहब बिन अब्दुल्लाह गलती तू पोवंज पहिरियां मूंखे इजाज़त ॾे त मां वञी पंहिंजे जान जो नज़रानो हज़रत हुसैन जे नाले तां ॾियां पाण आई आहे ससु आई आहे वहब बिन अब्दुल्लाह आयो आहे मैदाने करबला ते हज़रत हुसैन जी साम्हूं जे था जो हुसैन इजाज़त ॾे त मैदान ते असांजो बच्चो वञे साहिब बेटा ताज़ी शादी थी अथसि छॾे ॾियोसि रोई थी चए हुसैन क़यामत जे रिहाड़े नादे मोहम्मद तुझे के अम्मा खातूने जन्नत के केरो मो देखारी दिस अज मोकल दे मुखे बने मुझे मुखे बने मैदान दे बने तुझे लाले ता तुझे जान जो नजरान पेश करे फरमाए